नाज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार आवां बिशारा सुमरो आवां संझा से धल्ला से हेडलाइंस तरफ। माइक्रोसॉफ्ट जुबानी बिल गेट्स हिकड़ी दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। बिल गेट्स सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात कंदो। बिल गेट्स के कोरोना वायरस ऐं पोलियो जी रोकथाम बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोज़िशन जूं जमायतूं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमत में वाध ते तनक़ीद करे रहियूं आहिनि। पेट्रोल जी क़ीमत में घटिताई लाइ जादू जो ॾींहुं आहे त अपोज़िशन ॿुधाए। आलमी मंडी में तेल जी क़ीमत वधण सां पेट्रोलियम शयुनि में वाध न कयूं त छा कयूं? मुल्क में कोरोना वायरस में 40 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग 29,917 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,870 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,49,293 थी वियो। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 5.55% रही। वज़ीर आज़म कॉफ ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते अपोज़िशन जी हिमायत करण या न करण जो इख़्तियार परवेज़ इलाही खे ॾेई छॾियो। इस्लामाबाद में चौधरी परवेज़ इलाही जी सदारत हेठि मुस्लिम लीग कॉफ जे पार्लियामानी पार्टीअ जो इजलास थियो। परवेज़ इलाही पार्टी अॻवाननि खे अपोज़िशन अॻवाननि सां थियल मुलाक़ातुनि बाबति एतमाद में वठंदे ॿुधायो त PDM ऐं पीपल्स पार्टी खे पंजाब में वॾी आछ कई आहे। वज़ीर आज़म ॿिए स्पीकर असद कैसर ज़रिए पैगाम उमाणियो आहे। पधिराई मूजिबि कॉफ लीग परवेज़ इलाही ते एतमाद जो इज़हार कंदे चयो त जेको बि फ़ैसिलो कयो वेंदो खेनि क़बूलु हूंदो। बलोचिस्तान जे इलाइक़े बुलेदा में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन फायरिंग डेवट में 6 दहशतगर्द मारिजी विया। DG ISP आर्मो जो मारिजी वियल दहशतगर्द केज में थियल ताज़ी तक़रीबकार में मुलविस हुआ। दहशतगर्दनि जे थाकनि तां वॾे अंग में हथियार ऐं गोलियूं हथ।